औरत जे अगर पंहिंजी थे अचे त अले छा करे छॾे। सो दोस्तो हीअ कहाणी तमामु मज़ेदार कहाणी आहे। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। हलूं था कहाणी जे तरफ़। हाणे हिकिड़ो बादशाह जा ॿ पुट, हिकिड़ो नंढो शहज़ादो, हिकिड़ो वॾो शहज़ादो। हाणे बादशाह वटि रोज़ राति जो हिकु कचहरी लॻंदी हुई। उन कचहरी में 10 माण्हू, के बेअकुल माण्हू, के सुठा माण्हू अची वेंदा हुआ। हाणे बादशाह बि उन कचहरी में, बादशाह जा 2 पुट बि उन कचहरी में। हाणे कचहरी हले पई त हिकु ॾाओ हमरा अची उथियो। चवणु लॻो त बादशाह सलामत, जे अगरि इज़त महफ़ूज़ हूंदी आहे त झूपड़ी में बि महफ़ूज़ हूंदी आहे, जे न त महलातनि ऐं बंगलनि में बि इज़त महफ़ूज़ नाहे हूंदी। बादशाह खणी उन ॾाहे माण्हू जी इहा ॻाल्हि ॿुधी, 2 टे ॿियनि बि ॿुधी, शहज़ादनि बि ॿुधी। हाणे बादशाह त न कुझु हो, बादशाह वटि 4-5 मुल्क कब्ज़े में हुआ। हाणे बादशाह सोचियो त हाणे मुंहिंजे 2 पुटनि खे इहे बादशाहियूं, इहे मुल्क ॾिजनि। हाणे कुझु मुल्क जेके हुआ से वॾे शहज़ादे खे ॾिनई, कुझु वरी नंढे शहज़ादे खे ॾिनई। वक़्त जे हिसाब सां बादशाह गुज़ारे वियो। हाणे होॾां शहज़ादे वॾे शादी कई, अलॻि बादशाही हलाइणु लॻो। हेॾां नंढे शहज़ादे शादी कई, अलॻि बादशाही हलाइणु लॻो। पीउ हिननि वारो गुज़ारे वियो। इन ॻाल्हि खे अची 10 साल थी विया। शहज़ादे वॾे सोचियो त 10 साल थिया आहिनि, मुंहिंजे भाउ सां का मुलाक़ात थी कोन्हे। वज़ीर चवणु लॻो त वज़ीर वञ मुंहिंजे भाउ खे यार वठी आ, हुनखे मुंहिंजो नियापो ॾे त भाउ तोखे वॾे घुरायो आहे। इलाही टाइम थियो आहे, कचहरी वग़ैरह कई कोन्हे, मिलिया ई कोन आहियूं, मुलाक़ात ई कोन कई आहे। वज़ीर चवणु लॻो त शहज़ादा साहिब, जेको तव्हांजो हुकुम, अॼु ई थो निकिरां। वज़ीर हवा निकिरी पियो। हाणे होॾां नंढो शहज़ादो बादशाही पियो हलाए त उते उहा साॻी रोज़ कचहरी राति जो। उहो ॾाओ हमरा को अञा हयाती हो, सो उहो ई कचहरी में अची वेंदो। शहज़ादो बि नंढो साईं वेठो हुजे बादशाही तख़्त ते। ॾाहे हमरा वरी बि इहा ई ॻाल्हि कई त शहज़ादा साहिब, जे अगरि इज़त महफ़ूज़ हूंदी आहे त झूपड़ी में बि हूंदी आहे, जे अगरि नाहे हूंदी त महलातनि ऐं बंगलनि में बि न हूंदी आहे। अबा एतिरे रखे त नंढे शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, सो चवणु लॻो त बढ़िया, हीअ हमरा मुंहिंजे पीउ खां वठी इहो जुमिलो चवंदो पियो अचे। असीं बढ़िया शहज़ादा बादशाह माण्हू, असांजे महल जे चौधारी अहिड़ा कोट चौकीदार पहरेदार, ऐं हीउ बार बार इहा ॻाल्हि थो करे। अड़े हणो त इन खे जेल में। ठक सलामत आबा, उन हमरा खे हिन नंढे शहज़ादे जेल में हणाए छॾियो। हाणे होॾां सुबुह जो सवेरे अची वॾे शहज़ादे वारो वज़ीर ठक सलामत नंढे शहज़ादे वटि अची, शहज़ादा साहिब तव्हांजे भाउ तव्हांखे घुरायो आहे, चवे थो त 10 साल थिया आहिनि, भाउ सां मुलाक़ात कोन कई आहे। नंढो शहज़ादो चवणु लॻो त बाबा, दुनियादारी वारा कम त उहे खुटंदा कोन, ही जान आहे, हलणो पियो हलंदो, बसि ही जो ई था हलूं। अबा हाणे वज़ीर वॾे शहज़ादे वारो ऐं नंढो शहज़ादो उतां निकिरी पिया, घोड़नि ते चढ़ी। अबा हलंदे हलंदे इलाही पंध करे आया। एतिरे रखे त नंढे शहज़ादे खे ॻाल्हि यादि आहे, जी यार मुंडी मुआरी मूं खई बि कोन्हे। वज़ीर खे चवणु लॻो, वज़ीर यार हिते बीह, आऊं वञा मुंडी खणी अचां। वज़ीर साईं हाणे इंतज़ार में उते वेठो हुजे, इन जो इंतज़ार पियो करे। नंढो शहज़ादो निकितो अबा ठक सलामत पंहिंजी बादशाही, पंहिंजे महल में। हाणे आयो वञी पंहिंजे कमरे में, मुंडी खणण जे लाइ आयो। छा ॾिसे त उहा हिन वारी ज़ाल, उहा शहज़ादी कंहिं नौकर सां गॾु भाकुर में भाकुर पायो सुती पई हुजे। हिन जॾहिं इहो लकाड़ो जी बढ़िया वञ, हिनखे त हिकु बाहि चढ़ी वई, ची मुंहिंजी ज़ाल हिकु नौकर सां। गैरत जो मसलो, हिनखे कावड़ चढ़ी वई। तलवार कढंदे अवा उन शहज़ादी ज़ाल खे बि मारी, नौकर खे बि पूरो करे छॾियो हिन। हाणे उतां ई मारे मुंडी खणी ऐं निकितो ठक सलामत वज़ीर वटि। वज़ीर खे गॾु वरितई साण सिधो अबा भाउ वारी बादशाही में। हाणे अची उते पुॻो, हिन वारो मुंहुं लथो पियो हुजे, सफ़ा माना उदास मायूस लॻो पियो हुजे। हीअ हाणे त 2 भाउ पाण में ॿाहिरि मिलिया त वॾो शहज़ादो चवणु लॻो त भाउ ख़ैरु आहे? सफ़ा मुंहुं तारो लथो पियो आहे, उदास लॻो पियो हुई। चिना बसि का ॻाल्हि कोन्हे, माठ करे वेही रहियो, कुझु न ॿुधाई। मानी खणी आयासीं, मानी बि हिन न खाधी, न हिनखे मानी वणे न छा ज़ाल खे मारे जो आयो, ऐं ज़ाल खे ॾिठी नौकर सां। हाणे ताईं गैरत जो मसलो, कावड़ हिनखे तमामु जाम हुजे, हिकु त ज़ाल खे पूरो करे आयो, पर हाणे जॾहिं सेट थिए। हाणे वॾे शहज़ादे सोचियो त मुंहिंजे भाउ वारो मूड सही आहे कोन, हिनखे शिकार ते वठी वञा, को शिकार वग़ैरह करायां, को मूड सही थिए। शहज़ादो हुआ जॾहिं सुबुह थियो, वॾो शहज़ादो चवणु लॻो नंढे शहज़ादे खे, जी भाउ शिकार ते हलूं था, शिकार वग़ैरह करे अचूं, मूड बि तुंहिंजो सही थींदो। नंढे शहज़ादे इनकार करे छॾियो, चवणु लॻो त भाउ आऊं शिकार ते नथो हलां, हिते ई वेठो आहियां तुंहिंजे महल में, घुमां थो फिरां थो, बाक़ी तूं भले वञी शिकार करे आ। वॾो शहज़ादो साण लश्कर वज़ीर अबा ठक सलामत वियो शिकार ते। नंढो शहज़ादो हाणे महल आहे त महल वॾो, वॾा कमरा कमरा। अबा हाणे नंढो शहज़ादो हाणे पंहिंजी भाउ जी बादशाही महल बंगला पियो घुमे।
घुमंदे घुमंदे आयो हिकु कुंड वटि हिकु कमरे वटि उन दरी मज़ा छा ॾिसे त वॾो कमु लॻो पियो हुजे। हाणे उते का हेठि ॿाहिरां वेंझण वारी जॻह लॻी पई, छा ॾिसे त हाणे 10 दासियूं 10 बानियूं 10 नौकरनि सां गॾु उन पाणी में वेंझनि पियूं। ऐं हिन वारी भाॼाई वॾे शहज़ादे वारी ज़ाल उहा बि कंहिं अहिड़े ख़ासि नौकर गुलाम सां उहा बि वेंझे पई। हिन सॼो लकाटो जी बढ़िया वञ मारे भाउ वॾे सां बि वॾो ज़ुल्म लॻो पियो। मूं चयो त मूंसां आहे पर हिन सां बि ज़ुल्म लॻो पियो आहे। हीअ 10 दासियूं बानियूं 10 नौकरनि सां गॾु वेंझनि पियूं, गॾु मुंहिंजी भाॼाई मुंहिंजे भाउ वारी ज़ाल हिकु नौकर सां उहा बि वेंझे पई। हीअ पियो लका ॾिसे त एतिरे टाइम में हिन वारी भाॼाई उन नौकर उन गुलाम खे वठी अंदरि महले में हली वई। दासियूं बानियूं बि ईअं। हिन जॾहिं ॾिठो त हेकर त हिनखे कावड़ चढ़ी चवणु लॻो त मारियां हिननि खे, पर सोचणु लॻो त भणिया भाउ छा सोचंदो, कल्ह मुंहिंजो नंढो भाउ आयो आहे मुंहिंजी ज़ाल खे मारे छॾियो, भणिया ईअं करणु मुनासिबु कोन्हे। हिन खणी माठ कई। हाणे कुझु मुंहं ते रौनक आई, चवणु लॻो त भणिया मूं सोचियो त मूंसां ईअं आहे पर मारे भाउ वॾे सां बि ईअं आहे। सो हाणे हिन कुझु पंहिंजे मुंहं खे उदासी माना ख़तमु कई, कावड़ कुझु ख़तमु कई। एसो त वॾो शहज़ादो अची पुॻो। हिन जो जेको ॾिठईं मूंड सही लॻो पियो हुजे। मानी वग़ैरह हिन ढोह ते खाधी त हिते वॾो शहज़ादो चवणु लॻो त अदा ॾे ख़बर अॼु तोखे एतिरो जल्दी छा थी वियो, कल्ह सफ़ा मुंहुं तुंहिंजो सफ़ा हाफ़ लॻो पियो हो, अॼु मानी ढोह ते खाधई। ख़ैर आहे चई अदा इहा ॻाल्हि न पुछ, चई पोइ बि खणी ॿुधा। चई अदा ॻाल्हि ॿुध, इज़त तुंहिंजी बि महफ़ूज़ कोन्हे। वॾे शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो पंहिंजे भाइर खे चवणु लॻो नंढे खे, दादा हाणे ख़्यालु कर पंहिंजी भाॼाई जे नाले छा पियो चवीं। चई छा वरी छा, चई जेको अखियुनि ॾिठो अथमि सो तोखे ॿुधायां पियो। चई छा ॾिठई, सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। चई यार हीअ मसइलो हीअ अथई, तुंहिंजूं 10 दासियूं बानियूं 10 नौकरनि सां गॾु वेंझनि थियूं, गॾु तुंहिंजी ज़ाल बि कंहिं अहिड़े माण्हू सां नौकर सां वेंझे थी ऐं उनखे अंदरि महले में वठियो वञे। शहज़ादो चवणु लॻो वॾो, चई ईअं थी नथो सघे। चई थी छो नथो सघे, मूं पंहिंजी गुनहगार अखियुनि सां ॾिठो आहे, छो कोन ईअं थींदो। चई आऊं मञां, तूं मञी या न मञी पर ईअं आहे, हेकर त आऊं मारे छॾियां। वरी सोचियमि त तूं छा सोचींदे छा चवंदे त यार कल्ह आयो अॼु मुंहिंजी ज़ाल खे मारे छॾी, तंहिंजे करे यार कुझु न कयमि। अबा एतिरे रखे शहज़ादो परेशान थी वियो त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त बाबा हाणे हीअं कर, तोखे अखियुनि ॾिठो ॾेखारियो त पोइ यकीन कंदे। शहज़ादो चवणु लॻो हओ। चई पोइ हाणे हीअं कर, अॼु पड़ो हल रहा, अॼु चओ त सुभाणे शिकार ते वेंदसि। अबा ठीकु आहे, हिन पड़ो घुमराए छॾियो। चई शिकार ते वञी पर बहानो इहो कजांइ जो ॿाहिरि वञी पोइ वरी वापसी तूं अकेलो वञे, बाक़ी ॿियो लश्कर साण सभु मोकिले, कंहिंखे ख़बर ई न पए। माठ में उतां अधु मज़ा वरी अचिजांइ। चई हा। चई पोइ तोखे लका ॾेखारींदो। चई ठीकु आहे। वॾे शहज़ादे अबा हाणे इहो ऐलान कराए छॾियो त बाबा शिकार ते वञिबो सुबुह जो, वज़ीर साण सॼो लश्कर करे। अबा हाणे वॾे शहज़ादे वारी ज़ाल खे बि ख़बर पई त शहज़ादो सुभाणे वेंदो वरी शिकार ते। अबा हाणे शिकार ते ही निकिरी पिया, नंढो शहज़ादो उते ई रहियो। अॻियां वञी वॾो शहज़ादो चवणु लॻो लश्कर खे त अमी भले वञो, मुंहिंजी तबियत सही कोन्हे, आऊं वापसी थो वञा। हाणे लश्कर त हलियो वियो, वॾो शहज़ादो साईं उतां वरी आयो, अची भाउ वटि पुॻो। भाउ खे चवणु लॻो त हाणे, चई हाणे हल मूंसां गॾु। हाणे साईं नंढे भाइर हिनखे वठी अची उन जॻह ते अची बीहारी, छा थिए त माना वॾो कमु लॻो पियो हुजे। 10 दासियूं 10 बानियूं 10 नौकरनि सां गॾु वेंझनि पियूं। हिन वारी ज़ाल बि कंहिं अहिड़े ख़ासि नौकर सां उहा बि वेंझे पई ऐं वेंझी ऐं वरी उनखे कमरे में वठी वई। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे वॾे भाउ खे, अदा ॾिठई, मूं तोखे चयो यकीन कोन कई पर हाणे त अखियुनि ॾिठो ॾिठई। चई हाओ यार। चई भणिया कहिड़ी खोट विझी मुंहिंजी माई खे, भणिया हेॾी बादशाही, पैसा ही हू सिपाही नौकर चाकर सभु हिन जे हुकम ते, हिन पोइ बि ग़लति कमु कयो। गैरत कावड़ चढ़ी। वॾो शहज़ादो कढंदे तलवार अबा उन 10 दासियुनि बानियुनि खे बि कयईं पूरो, नौकरनि खे बि कयईं पूरो, तंदुरुस्त ज़ाल ऐं उन नौकर खे बि कयईं पूरो। मारे करे अबा वियो वञी हिकिड़े ॿाहिरि माना दफ़नाए आयो कंहिं अहिड़ी जॻह ते, हिननि खे पूरे आयो। हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे भाउ वॾे खे, यार मूंसां बि इहो कमु थियो अथई, आउं बि मुंहिंजी ज़ाल मारे पोइ आयो आहियां, औरत ज़ात ते भरोसो असुलु करिणो ई कोन्हे न। वॾो शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु औरत ते भरोसो करिणो कोन्हे। वॾो शहज़ादो चवणु लॻो त यार हाणे हीअ बादशाही मूंखे असुलु ठुप ज़हर थी लॻे, न आहे हीअ हुकूमत हलाइणी, हल त हाणे हलूं किथे 2 ॼणा मुंहुं करे हलूं। चई हल त हलूं। वॾो शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर हाणे जेकर आउं मोटियसि त ईंदड़ जे न त पोइ इहा बादशाही हला पियो। हाणे 2 भाइर साईं उतां निकिता बादशाहियूं फिटी करे, हलंदे नेठि हिकिड़ी समुंड ते आया। समुंड जे किनारे ते हिकिड़ो वॾो वणु हुजे, अञी वण जी छां में अञी वेही रहिया। छा ॾिसनि त वाह समुंड में वॾी हलचल थी वई, रुॻो लहरूं ई लहरूं। हिननि ॿिन्हिनि भाइरनि ॾिठो त जीअं समुंड खे छा आहे, वॾियूं लहरूं आहिनि। ख़ैर आहे
छा ॾिसंदे एतिरे टाइम में हिकिड़ो वॾो देव उतां निकितो। हिननि सोचियो त भणिया वॾो देव निकितो आहे, मतां मारे न विझे। ची पो हल हिन वण ते चढ़ी वेही रहूं। ॿिन्ही भाइरनि पाण में सलाह कई। ॿई आया उन वण ते चढ़ी वेही रहिया मथे। देव जो उतां आयो काठ जी पेती गॾु पुठनि ते खणी अची उहा ठक सलामत अची उन वण जे हेठि ने रखी। हाणे ॿई भाइर ॾिसनि पिया देव छा थो करे। देव काठ जी पेती रखी, उन काठ जी पेती खे खोली, उन मथां हिकिड़ो प्यालो कढी। प्यालो बि को अहिड़ी शइ कंहिं कपिड़े वग़ैरह सां ढकियलु हुजे, कपिड़ो बि एॾो हुजे तमामु जाम, जंहिंखे 5 ॼणा खणनि। हाणे साईं ही ॿई भाइर लका पिया ॾिसनि। देव साईं उहो प्यालो कढियो, उहे कपिड़ो साईं उन मथां कढियो। उन मथे हिकिड़ी तमामु सुहिणी ख़ूबसूरत औरत ऐं छोकिरी हुजे, उहा कढी अची ॿाहिरि कढी। हिननि जॾहिं लकाड़ो जी हणणु भणिया काठ जी पेती, उन पेती में प्यालो, प्यालो कपिड़े में ढकियलु, वरी उन मथां हिन देव छोकिरी कढी, औरत खे अॿाइण कढी। देव चवणु लॻो उन औरत खे, उन माई खे, ॾिठे न तोखे आउं केॾो न महफ़ूज़ रखियो वेठो आहियां। चई हाउ, चई तूं आहीं पाक दामन, शादी वारी राति ई तोखे आउं खणी आयो त मुंहिंजी मोहबत तमामु जाम तोसां, तो अॼु ताईं कंहिं मर्द जो अंग न ॾिठो। माई चवणु लॻी त हाउ, चई मुंहिंजी तोसां मोहबत आहे, बसि तूं पाक दामन आहीं, कंहिं मर्द जो अंग बि कोन ॾिठो आहे, बसि तोखे आउं महफ़ूज़ करे रखियो वेठो आहियां। चई हाणे हिते वेह, तुंहिंजे गोॾे ते आउं सुम्हां। माई अबा हाणे सिधो थी अची वेठी। देव उनजे गोॾे ते रही मथो रखी सुम्ही रहियो। देव खे अघूर निंड अची वई। देव सुम्ही रहियो, अची घुघरा हणणु लॻो। माई जॾहिं ॾिठो त हीअ हमरा ॿई ॼणा ॿई भाइर साईं उन वण जी चोटी ते चढ़ियो वेठा हुजनि। माई ॾिसी वरितो देव सुम्ही रहियो। आस्ते आस्ते करे देव जो जेको माना मथो कंहिं अहिड़ी जॻह ते रखी ऐं गोॾो उतां कढी ऐं सिधो आई उन वण जी पाड़ में। ॿिन्ही भाइरनि खे सॾु करणु लॻी त अड़े लहो हेठि। ॿई भाइर चवणु लॻा त न लहंदासीं। चई लहंदासीं त अमीं वरी चई माना असांखे मारे छॾियो। चई न लहो इज़त मजां कोन मरंदो, जेकर न लहंदो त देव खे उथारियां थी, देव वांगुरु पाण पूरो कंदो। हीअ साईं हाणे वीचारा मजबूर थी विया, लही विया हेठि आया। चई हाणे लही आया आहियूं, हुकम। चई हुकम इहो आहे, हाणे ॿई ॼणा मूंसां मुलाक़ात करियो। ॿिन्हिनि इनकार कयो। चई न असीं अहिड़ा थोरी आहियूं जो तोसां मुलाक़ात कंदासीं। चई न मूंसां मुलाक़ात लाज़मी करणी पवंदी। हीअ चवनि न। चई न त पोइ देव खे उथारियां थी, पोइ अमीं पाण ई पुॼिजो हिन सां। ॿिन्ही भाइरनि सोचियो त भणिया देव ताक़त में ज़ोर, वॾो देव मारे विझंदो ॿिली। हाणे जीअं माई चवे थी अबा करियो। अबा पहिरीं हिकिड़े शहज़ादे मुलाक़ात कई उन माई सां, पोइ ॿिए शहज़ादे मुलाक़ात कई। मुलाक़ात करे अबा ठक सलामत। हाणे माई उहा औरत चवणु लॻी ॿिन्ही भाइरनि खे त हाणे हीअं करियो, अव्हां जे हथनि में जेके मुंडियूं पातल आहिनि, इहा मुंडी मूंखे लाहे ॾियो। हू बि लाहे ॾे, हू बि लाहे ॾे। हिननि अबा ॿिन्हिनि ॼणनि उहा मुंडी लाहे ॾिनी हिन खे। माई अबा हाणे थेली हिकिड़ी कढी, उन में रुॻो मुंडियूं हुजनि। हिननि वारी ॿई मुंडियूं खणी अची उन थेली में रखियूं। हिननि ॿिन्ही भाइरनि जॾहिं ॾिठो तो चवणु लॻा त भणिया थेली में मुंडियूं। चई ही मुंडियूं एतिरियूं। चई हिन खे ॻणो। माई ॾिनी उहा थेली हिननि खे। ही मुंडियूं साईं ॻणण लॻा। ॻणे 448 मुंडियूं हिननि जी मुंडियुनि सुधो। चई 448 मुंडियूं आहिनि, पर ही तो खयूं आहिनि छो? चई इहे 448 मुंडियूं आहिनि। चई ही 448 मुंडियूं जेके आहिनि सो इन 448 मर्दनि सां आउं मिली चुकी आहियां। भाइरनि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, चई वञ इहो वरी कीअं? चई जीअं अव्हां खां मूं मुंडियूं लाहे रखियूं। चई हाओ, चई जंहिंसां मिलंदी आहियां उन खां माना मुंडियूं लाहे ऐं रखंदी आहियां। थेली ॾिस 448 मुंडियूं आहिनि, तव्हां पाण ॻणियूं। चई हाओ। हिननि जॾहिं वेठो, चई वञ भणिया ही कीअं 448 मुंडियूं? ॻाल्हि अबा हिन जी सम्झ खां मथे। चई इहो कीअं? चई हीअ देव वटि तूं हिकिड़ी काठ जी पेती में हिकिड़े प्याले मां माना हले केतिरो कपिड़ो जो 5 ॼणा लाइन। चई उहो वेढ़ियल कयल ऐं पेती अंदरि समुंड में ऐं देव जी निगरानी में, ऐं तूं 448 मर्दनि सां कीअं मिले? चई कीअं मिलियसि? चई देव मूंखे चए थो न पाक दामन, पाक दामन। औरत जे अगरि पंहिंजी ते अचे त हले छा करे, अव्हां सां कीअं मिलियसि? चई हाओ। चई बसि पोइ ईअं देव जी छा कंदो? देव हूंदो पंहिंजे लाइ हूंदो, छा कंदो? औरत पंहिंजी ते अचे, ही देव छा कंदो? देव मूंखे चए थो पाक दामन, पाक दामन। चई ॾिसी न हाणे एतिरियूं मुंडियूं एतिरा मर्दनि सां मिली चुकी आहियां। हीअ चवणु लॻा त भणिया वॾो कमु आहे, वञ। हिननि अबा खणी माठ कई। तो हीअ चवणु लॻा त चलो ठीकु आहे, देव ताक़तनि में ज़ोर, पर तूं उन खां ई मथे। भला हाणे असांखे इजाज़त ॾे, असीं वञूं, इन देव खे न उथारजांइ। माई चवणु लॻी त अव्हांखे इजाज़त आहे, हलिया वञो, मुंहिंजो कमु थी वियो, हलिया वञो। अब उहे ॿई भाइर उतां निकिता, वाट रही हाणे ॻाल्हियूं मुहारियूं कचहरी कंदा। चई भणिया वञ पाण त पंहिंजी ज़ालनि खे भणिया ईअं ई मारे छॾियो अथई। हीअ माई 448 मर्दनि सां मिली चुकी आहे, उहो बि हेॾो पहिरो हेॾी निगरानी हूंदे सूंदे। जीअं वाह कमु घणो आहे, औरत पंहिंजी ते अचे त हले छा करे। हाणे ताईं ॿिन्ही भाइरनि अहद करे छॾियो, जीअं औरत ज़ात ते भरोसो करिणो ई कोन्हे, मतिलबु त औरत ते भरोसो करिणो ई कोन्हे न हाणे। जीअं वाह करिणो ई कोन्हे। जी पोइ हाणे हीअं था करियूं, शादी कंदासीं।
हिकिड़ी राति माई सां गुज़ारींदासीं, सुबुह जो माई खे मारे छॾींदासीं। अबा ठीकु है, ॿिन्हिनि अबा पको अहद करे छॾियो। ठीकु है अबा, चई हाणे वञ, तूं तुंहिंजी बादशाही हला, ऐं पंहिंजी बादशाही थो हलायां। थक सलाम अबा। हाणे नंढो शहज़ादो पंहिंजी बादशाही, वॾो शहज़ादो पंहिंजी बादशाही में। हाणे साईं ही शादियूं कंदा वञनि, मायुनि खे मारींदा वञनि, शादी कंदा वञनि, मायुनि खे मारींदा वञनि, कमु इहो साईं हलंदो रहियो। हाणे वॾे शहज़ादे जी बादशाही में कुंवारियूं छोकिरियूं मायूं ख़तमु थी वियूं। जंहिंसां भई शादी करे अचे, हिकिड़ी राति गुज़ारे सुबुह जो मारे छॾे। इत रखे दबा हाणे मायूं खुटियूं। वज़ीर चवणु लॻो त शहज़ादा साहिब हाणे मायूं ख़तमु थी वियूं, कुंवारी छोकिरी का बि कोन रही है। चई हाणे ॾिस भला, चई हाणे छा ॾिसां, माई का रही कोन्हे, हाणे ॿाहिरियों माण्हू थोरी ॾींदो त को हाणे पंहिंजी छोकिरी वञी माराए हथ सां। चई हाणे ख़तमु थी वियो। चई न, अञा हिकिड़ी वेठी आहे। वॾो शहज़ादो चवणु लॻो, वज़ीर चवणु लॻो त उहा वरी कहिड़ी? चई उहा तोवारी धीउ। चई बाबा मुआरी धीउ थोरी ईंदसि, मारे ईंदसि या? चई न, ॾियणी पवंदी। वज़ीर न करणु लॻो। शहज़ादो चवणु लॻो जे अगरि न ॾींदे त मारींदोसीं। वज़ीर बाजा फाथो अची। हाणे वज़ीर सफ़ा वीचारो हाणे छा करे। वज़ीर आयो घर साईं, हाणे उदास लॻो पियो हुजे, मायूस लॻो पियो हुजे। धीउ वॾी पुछाइण, वज़ीर खे धीअूं हुजनि ॿ, हिकिड़ी नंढी हुजे हिकिड़ी वॾी हुजे, जेका शादी लाइक़ु हुई। पुछा करणु लॻी त बाबा ॾे ख़बर, सफ़ा उदास लॻो पियो हुई, मायूस साईं, ख़ैर आहे? अबा हाणे वज़ीर चवणु लॻो त बाबा हाणे बादशाह ने शहज़ादे जूं अखियूं तो में न, हाणे सभु मायूं मारे छॾियूं। चवे थो तुंहिंजी धीउ ॾे, मतिलबु तूं ॾे, तुंहिंजे नाले संग थो घुरे। हाणे संग जे आऊं ॾियां त तोखे सुबुह जो मारे छॾींदो, जे अगरि नथो ॾियां त मूंखे थो मारे। त हिते वज़ीर वारी धीउ चवणु लॻी पंहिंजे पीउ खे त बाबा ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजी शादी इन शहज़ादे सां कराए छॾ। वज़ीर चवणु लॻो त बाबा हाणे शादी तुंहिंजी कराए ॾियां, तोखे ही मारे छॾींदो। चई न, चई हू बि तोखे त मारींदो न, जे अगरि न ॾींदे तॾहिं बि तोखे मारे छॾींदो, तोखे मारे छॾींदो, पोइ मूंखे वरी कहिड़ो छॾींदो। चई तूं शादी माना मुंहिंजी कराए, बाक़ी पोइ अची आऊं पाण हिनखे ॾिसंदसि, तोखे औरतनि जी ताल जी ख़बर कोन्हे बाबा। चई वरी कीअं? चई बाबा तूं उहा ॻाल्हि खे छॾे ॾे, उहो आऊं ॼाणा, मुंहिंजो कमु ॼाणे, तूं रुॻो मुंहिंजी शादी कराए। अब हाणे छोकिरी त रखियो, माना कयो हिन भरवसो। चई चलो ठीकु आहे। ही वियो अबा शहज़ादे खे वञी वज़ीर चए त ठीकु आहे, मुंहिंजी छोकिरी ॾियां थो। हाणे साईं होॾां वज़ीर वारी धीअ पंहिंजी नंढी भेण खे चए थी, ॻाल्हि ॿुध, तूं मूंसां गॾु हुजिजांइ उते, जेॾीमहिल लाऊं वाऊं थी वञनि, सभु माण्हू वञे लाइ, तूं चइजांइ त अदी मूंखे कहाणी ॿुधा, रोज़ु राति जो मूंखे कहाणी ॿुधाए थी, निंड मूंखे कहाणी खां सवाइ अचे कोन थी। सुबुह जो तूं मरी वेंदे, शहज़ादे खे मारींदो, पर अॼोकी राति मूंखे कहाणी ॿुधाए वञ। चई बसि एतिरो मूंखे चइजांइ। नंढी भेण चवणु लॻी त चलो ठीकु है। अब हाणे ख़ैरनि जो शहज़ादे जी वज़ीर जी धीअ सां शादी थी शहज़ादे जी, लावा थी करे हेॾां होॾां वठक सलाह, सभु माण्हू को केॾां नंढी भेण साईं हुन वारी उते रही पई, शहज़ादो बि गॾु साण। त हिते नंढी भेण चवणु लॻी शहज़ादे वारी ज़ाल खे, वज़ीर वारी वॾी धीअ खे चवणु लॻी त अदी हाणे कहाणी मूंखे ॿुधा, तुंहिंजी कहाणी खां सवाइ मूंखे निंड नथी अचे, सुबुह जो तूं हूअं मरी वेंदे। शहज़ादे बि खणी इहा ॻाल्हि ॿुधी। शहज़ादो चवणु लॻो त छा थी चए? चई कहाणी रोज़ु ॿुधे थी, हाणे कहाणी जो ज़िद कयो आहे त शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु है, कहाणी तूं हिनखे भले ॿुधा। त हिते उहा वज़ीर वारी धीउ चवणु लॻी त कहाणी हिनखे आऊं ॿुधायां थी, पहिरीं तूं मूंसां मुलाक़ात कर, तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं। चई वाह ठीकु है। हिन अबा मुलाक़ात कई, मुलाक़ात करे ऐं वरी वज़ीर वारी धीउ अबा ॿाहिरि अची भेण वटि आई। हाणे शहज़ादे खे बि निंड न अचे, उन कमरे में शहज़ादो बि को जाॻियो वेठो हुजे। हाणे वज़ीर वारी धीउ हिन वारी ज़ाल उहा बि हुजे, साली नंढड़ी साईं उहा बि गॾु हुजे। चई हाणे कहाणीअ थी ॿुधा। कहाणी हाणे साईं हिन शुरू कई। कहाणी साईं हाणे कहिड़ी बि ॿुधाए, केॾीमहिल औरत जी वफ़ाई वारी, केॾीमहिल औरत जी बेवफ़ाई, हित रखे साईं। हाणे कहाणी बि ॿुधाए, शहज़ादे खे बि निंड न अचे, शहज़ादो बि कहाणी बि ॿुधे, शहज़ादी खे बि कहाणी मज़ो ॾेयूं, इत रखे चई ॿुधाईंदे ॿुधाईंदे सुबुह थी वियो, कहाणी न खुटी। हाणे हिते वज़ीर वारी जेका नंढी धीउ हुई, वज़ीर वारी जेका वॾी धीउ खे चवणु लॻी त अदी ॻाल्हि ॿुध, कहाणी अञा ख़तमु कोन थी, ऐं तोखे त अॼु शहज़ादो मारे छॾींदो, पोइ सांझी मूंखे कहाणी केरु ॿुधाईंदो? कहाणी त अञा ख़तमु ई कोन थी। कहाणी वबा कोन्हे, वॾे शहज़ादे खे बि मज़ो ॾेयूं। वॾो शहज़ादो चवणु लॻो संदसि ज़ाल खे, जी ॻाल्हि ॿुध, कहाणी अञा ख़तमु कोन थी आहे, भला सांझी बि कहाणी हिनखे ॿुधाई, कहाणी हुनखे मज़ो ॾेयूं। सांझी जी हिनखे कहाणी ॿुधाइजां, ऐं पोइ तोखे कहाणी जॾहिं ख़तमु थींदी, पोइ तोखे मारे छॾींदा। चई चलो ठीकु आहे। माण्हुनि खे बाबा ख़बर पई त को शहज़ादे ज़ाल खे न मारियो। अबा हाणे शहज़ादे बि ज़ाल खे न मारियो, माण्हुनि खे हिते हुते ख़बर पई, वज़ीर खे पई, अबा चलो ठीकु है, मन ज़िंदगी अलाह ॾेसि, शहज़ादे खे अलाह साञा ॾे। अबा हिते रखे हाणे रोज़ इहो कमु हलंदो रहियो। कहाणी अबा हुन माई जी खुटे ई न। रोज़ इहो कमु शहज़ादे खे बि कहाणियूं वणियूं साईं, औरत जी वफ़ा जी, औरत जी बेवफ़ाई, कहाणियूं रोज़ ॿुधे, कहाणियूं ख़तमु न थिए। हलंदे हलंदे किसो हलंदो रहियो। शहज़ादे खे अबा उन वज़ीर वारी धीउ मुंहिंजा ॿार बचा थी विया 2 टे, ऐं उहा छोकिरी जेका कहाणी ॿुधंदी हुई, उहा बि साईं अची वॾी थी वई हुई। हिते रखे त शहज़ादे खे उहो माना ज़हन में लही वियो की हिनखे मारणो आहे। न मारी, ॻाल्हि ज़हन में लही वई, ॿार बचण वारो थी वियो। हिते रखे त छोकिरी बि वॾी थी वई, साली हिन वारी, कमु हलंदो रहियो।
हाणे भई हुॾा नंढो शहज़ादो उहो बि ईअं कमु कंदो रहियो, माइनि खे मारींदो रहियो। हिकु चकर ख़्यालु कईं यार 10 माण्हू खे मूं अंदरि जेल में हयो, हाणे हुनखे ॿाहिरि कढां त सही। अबा हाणे 10 माण्हू खे हिन ॿाहिरि कढायो। ॿाहिरि जॾहिं निकिरी आयो त हिते नंढो शहज़ादो पुछा करणु लॻो उन 10 हमरा खे जी ॾे ख़बर अची, ख़बर कहिड़ी ॾियां? जी ॻाल्हि मूं वटि उहा ई आहे, इज़त जे अगरि महफ़ूज़ हूंदी आहे त झूपड़ी में भूंगी में महफ़ूज़ हूंदी आहे, न त चई महलातनि बंगलनि में बि कोन्हे। नंढो शहज़ादो 10 हमरा चवणु लॻो यार ॻाल्हि त वारी सची आहे, असां वटि हेॾो पहिरो हेॾा कोट पर पोइ बि हीउ कमु थी वियो, मूं मुंहिंजी ज़ाल मारे छॾी। ॻाल्हि त वारी सही चीज ॾिठई न, मूं चयो न। चई हाओ यार, चई हाणे जी आऊं रोज़ शादी कंदो आहियां, औरत ज़ात ते मूंखे भरोसो आहे कोन। हिकिड़ी राति माई सां गुज़ारींदो आहियां, सुबुह जो माई खे मारे छॾींदो आहियां। ॾाहो हमरा चवणु लॻो त भणिया इहो ग़लति पियो करे। इहो कीअं? चई जे अगरि औरत न हुजे त हीअ दुनिया कीअं हले? सोच न, हीअ औरत न हुजे त हीअ दुनिया कीअं हले? सभु मायूं हिकु जहिड़ियूं थोरी आहिनि। तो सभिनि माइनि खे हिकु जहिड़ो करे, तुंहिंजी माई वणिया अहिड़ी थी त वणिया तो सभिनि खे हिकु जहिड़ो करे छॾियो। औरत का सुठी बि हूंदी आहे, का ख़राबु हूंदी आहे, त का सुठी बि हूंदी आहे। जे अगरि इन ॻाल्हि ते अची थो त पोइ तुंहिंजी माउ बि सही कोन हूंदी, न तुंहिंजो पीउ कोन मारे छॾे आहे हुनखे। शहज़ादे वणिया इहा ॻाल्हि ॿुधी 10 माण्हू जे वाता यार हाओ ॻाल्हि त वारी सची आहे। चई बाबा सभु माना हिकु जहिड़ियूं कोन हूंदियूं आहिनि। ऐं छो चवंदो आहियां त इज़त झूपड़ी में महफ़ूज़ हूंदी आहे, न त महलातनि बंगलनि में महफ़ूज़ कोन्हे। चई हाओ, चई उहो इन जे करे चवंदो आहियां झूपड़ी हिकिड़ी भूंगी हिकिड़ो घरड़ो अची माना हिकिड़ो नंढो हूंदो आहे, उते मर्द माण्हू जी पंहिंजी ज़ाल ते नज़र हूंदी आहे, गॾु खाइनि पीअनि कमकार इहो नज़र हूंदी आहे, तॾहिं महफ़ूज़ हूंदी आहे। चवंदो आहियां न महफ़ूज़ हूंदी आहे झूपड़ी में हूंदी आहे, न त महलातनि में। अमीर जी शहज़ादा महलातनि में अमीर माण्हू बंगलनि में रहण वारा पंहिंजी ज़ालनि खे छूट करे छॾियो, नज़र ई कोन रखो, कुझु बि कोन था करियो। पोइ हाणे मायूं ईअं न कंदियूं ॿियो छा कंदियूं? तॾहिं चवां थो न औरत जे अगरि पंहिंजी ते अचे त अलाए छा करे छॾे। पर सभु औरतूं बि हिकु जहिड़ियूं न आहिनि न बाबा। जे अगरि हिकु जहिड़ियूं हुजनि त पोइ तुंहिंजी माउ बि ख़राबु आहे। हाणे औरत न हुजे त दुनिया बि कीअं हले? सो सभु हिकु जहिड़ियूं माना कोन्हे, 5 आङुरियूं बि बराबरि कोन हूंदियूं आहिनि। कुझु अकुलु कर, कुझु सम्झ कर। ठक सलामत आहे भाउ, हाणे पंहिंजी औरतुनि ते नज़र रखंदा वञो। एतिरे खे भाउ नंढे शहज़ादे जो बि दिमाग़ु खुलियो, चवणु लॻो 10 हमरा खे यार ॻाल्हि लखनि जी कई थी। चई ठीकु आहे भाई, हाणे इहो कमु न कबो, माइनि खे न मारिबो। एतिरे खे भाउ हुॾां न्यापो कयो आहे वॾे शहज़ादे ॾांहुं। नंढे शहज़ादे चई यार 10 हमरा हीअ ॻाल्हि कई आहे, भली ॻाल्हि कई आहे। वॾे शहज़ादे न्यापो मोकिलियो। चई हाओ, मूं बि जी शादी करे छॾी आहे, ॿार बचा थी आहिनि, ऐं बि हाणे मायूं कोन थो मारियां वणिया। हाणे सभु मायूं मुंहिंजी बि माना अखि खोले छॾी आहे। मुंहिंजी हिन वज़ीर वारी ज़ाल, मुंहिंजी माना वज़ीर वारी धीअ मुंहिंजी ज़ाल अची हिन बि अखि मुंहिंजी खोले छॾी आहे। कहाणियूं ॿुधाई गो औरत में वफ़ा गो, औरत में बेवफ़ाई गो, छा कहाणियूं ॿुधाए। उन बि ईअं चयो आहे त को सभु मायूं हिकु जहिड़ी थोरी आहिनि। सो तंहिंजे करे मूं बि पंहिंजो माना शादी करे छॾी आहे, ॿार बचा मुंहिंजा थी विया आहिनि। तूं बि हाणे अचु, इहो ॾाहो हमरा बि सही चए थो, तूं अचु हाणे वज़ीर वारी धीअ अञा वेठी आहे मुंहिंजी साली, उहा तोखे पढ़ाए ॾियां। अबा ठक सलाह नंढो शहज़ादो वॾे भाउ वटि। अबा हाणे हिन बि को संग रिश्तो वज़ीर खां वरितो। वज़ीर चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुध, असीं हाणे इहो कमु छॾे ॾिनो आहे, माइनि खे कोन मारींदासीं, हाणे तो वारी धीउ बि मुंहिंजे भाउ खे ॾेई छॾ। वज़ीर बि चवणु लॻो त चलो ठीकु आहे। अबा नेठि उहा छोकिरी माना जेको हुनखे पढ़ाए ॾिनी नंढे शहज़ादे खे। हाणे नंढो शहज़ादो बि उन हिन वारी वॾे वज़ीर माना वॾे शहज़ादे वारी साली सां उहो बि उते वज़ीर वारी नंढी धीअ सां उते रहणु लॻो। उनखे बि को ॿार बचा थी विया, दिमाग़ु हुन वारो बि खुली वियो त वणिया औरत खे छूट बि अहिड़ी न ॾिजे। औरत ते नज़र बि लाज़मी आहे, पर औरत सभु बि हिकु जहिड़ियूं कोन्हे, किथे के कहिड़ियूं किथे सुठियूं बि आहिनि। हाणे जेकर ईअं कंदासीं रुॻो मायूं मारींदा ईंदासीं त पोइ दुनिया कीअं हलंदी, कमु कीअं हलंदो? लाज़मी दुनिया दस्तूर आहे, हीउ कमु हलंदो रहंदो, पर बहरहाल नज़र बि लाज़मी आहे। अबा एतिरे रखे हा बा वॾो शहज़ादो बि हसी ख़ुशी सां पंहिंजी बादशाही उहो हलाइणु लॻो। नंढो शहज़ादो बि हलाइणु लॻो। सो दोस्तो, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। सो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणे पुॻी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।